हेलो अस्सलाम वालेकुम डियर मां तव्हांखे असां पंहिंजे स्वीडन में जेका हीअ बर्फ़बारी हले थी पई उन जे बारे में ॾेखारियां। मां चयो अॼु तव्हांखे इहो बि ॾेखारियां त असांजी जेको आहे स्वीडन में कल्ह खां वठी बर्फ़बारी शुरू थी आहे ऐं माशाअल्लाह जेको आहे सो सॼो मुल्क जेको आहे हो थी वियो आहे, अछो थी वियो आहे, असांजे वारनि वांगुरु अछो थी वियो आहे। जीअं मुंहिंजा वार आहिनि अछा आहिनि तंहिंजे करे उहे बर्फ़ बि उहा अहिड़ी अछी थी वई आहे। ऐं हीअ जेको आहे सो सभु माण्हू अचनि वञनि था ऐं जेको आहे सो बहितरीनु नज़ारो लॻो पियो आहे। ॾिसो त बर्फ़बारीअ जी जेको आहे सा असांखे हे जेको आहे सो हीअ असांजी मस्जिद आहे। हीअं मस्जिद मां निकितुमि ऐं बर्फ़बारी जेका आहे सा शुरू आहे। हे ॾिसो ऐं केतिरो ज़बरदस्त सुहिणे नमूने सां जेको आहे सो बर्फ़बारी थी रही आहे ऐं रोड रस्ता साफ़ लॻा पिया आहिनि ऐं गाॾियुनि ते जेको आहे बर्फ़ ॼमी वई आहे। त मां चयुमि तव्हांखे जेको आहे छो न त बर्फ़बारीअ जो मज़ो चखरायां ऐं तव्हांखे जेकॾहिं बर्फ़ बि चखो त तव्हांखे चखरायां ऐं उहा बर्फ़ बि जेको आहे तव्हां चखी था सघो। जो बर्फ़ जेको आहे सो हीअ तव्हां खाई था सघो, ॿुधो न। पर हिन में जेको आहे सो हो हुजे रूह अफ़ज़ा वग़ैरह त पोइ ॾाढो भलो लॻंदो। ईअं अहिड़ो मज़ो कोन्हे, फिकी आहे, मिठी कोन्हे का। मथां मां सम्झां खंडु कोन मिलाई अथऊं मलाइकनि जेको आहे सो या शरबत। सो हीअ जेको आहे सो बर्फ़बारीअ जी मौसम थी रही आहे ऐं असांजे स्वीडन जो हीउ नंढड़ो हिकिड़ो शहरु आहे ओक्सलोसुंड, जंहिंमें जेको आहे सो तक़रीबन 10,000 जी आबादी आहे ऐं जेको आहे सो तव्हां ॾिसो घर हे हो सभु कुझु साफ़ु सुथरा लॻा पिया आहिनि ऐं वण कतारनि में लॻा पिया आहिनि पंहिंजे जेको आहे सो जोबनि में आहिनि। ऐं शहर में जेको आहे सो वण तव्हां ॾिसंदव एतिरा आहिनि ॼण त जेको आहे सो झंगु आहे। ऐं जॾहिं त हिते जेको आहे सो शहरु आहे हीअ असांजो ऐं हे असांजो हितां मस्जिद आहे। हीअ मस्जिद जे मथां हे जेके फ्लैट आहिनि ऐं जेको आहे सो तव्हांखे माण्हू बि नज़र ईंदा। हाणे तव्हां ॾिसंदव त हे जेके रोड रस्ता जेके आहिनि इहे ख़ाली आहिनि। इन्हनि ते जेको आहे सो हीअ बजरी हारे विया आहिनि जंहिंजे करे जेको आहे सो बर्फ़ न आहे। बजरी इन जे करे हारी अथऊं त जीअं माण्हू जेके आहिनि से तिरकनि न ऐं न त जेको आहे सो तिरकी पवंदा किरी पवंदा। पोइ किरण सां जेको आहे धकु लॻंदो आहे ॾाढो। ऐं तव्हांखे ख़बर आहे त हिते बर्फ़ जेका आहे सिट थींदी आहे, बर्फ़ जो धकु ॾाढो हूंदो आहे। तंहिंजे करे हिननि जेको आहे सो सॼो इहो कयो आहे। मां चयुमि त अॼु तव्हांखे बर्फ़बारी बि छो न घुमायां त जेको आहे सो जीअं तव्हांखे ख़बर पए त बर्फ़बारी छा हूंदी आहे। हाणे सिंध में त गर्मी आहे ऐं कोरोना वायरस बि ॿुधूं था त मरी वियो आहे। हिन में अलाह मारींदुसि, अलाह न आणींदुसि असांजे सिंध ॾे। ऐं जेको आहे सो हेॾे यूरोप में ॾाढो जेको आहे सो शुरू थी वियो आहे कोरोना वायरस। ऐं जेको आहे सो इहा हुई मां चयो बर्फ़बारी तव्हांखे ॾेखारियां। हे गाॾियूं वाॾियूं वञनि थियूं पियूं ऐं जेको आहे सो हर को माण्हू पंहिंजे जेको आहे जोबन में लॻो पियो आहे। ऐं हो ॾिसो त हो कुते सां जेको आहे सो माईअ अलाए मर्द जेको आहे सो वञे थो पियो, कुतो गॾु अथसि कुते खे। पर हो हाणे बर्फ़ बि पए थी, मूंखे जेको आहे सो सीउ बि थिए थो ऐं -6 आहे अॼु ऐं थोरो सिज बि नज़र अचे थो। ॾिसो सिज ओयो। पर जेको आहे सो उन सां गॾु अलाह साईं जी बर्फ़बारी सॼे आसमान ते अछाण लॻी पई आहे, रोशनी, जंहिंजे करे जेको आहे सो माण्हू सम्झ में ईअं थो अचे त जेको आहे सो मज़ो लॻो पियो आहे। ऐं हे ॾिसो हे रोड वहे थो पियो पर जेको आहे सो मां हेॾो जेको आहे सो हे पंहिंजो वियो पंहिंजी साइकिल ते, ठीकु आहे न। हलो सदाईं गॾु दादा, महिरबानी।